ऋतिका टेकवानी आहे ऐं मां तीरथ क्लासन स्कूल जे 8थे दर्जे में पढ़ंदी आहियां। ॿारो अॼु मां तव्हांखे हिकु कहाणी ॿुधाईंदसि। कहाणी जो नालो आहे बक बकी कुमीद। कहिड़ी कुमीद? बक बकी कुमीद। त ॿुधो, हिकु तालाब में हिकु कुमीद रहंदी हुई। कुमीद जी ॿिनि हंसनि सां दोस्ती हूंदी हुई। टे ॼणा हिक ॿिए खे सुख दुख जा साथी हूंदा हुआ। हिक ॿिए खे सुख दुख में कमु ईंदा हुआ। हिकु बरसाति न पवण सां तालाब जो पाणी धीरे धीरे सुकाइण लॻो। हाणे अचे थी जो कुमीद पंहिंजे ॿिनि हंसनि दोस्तनि खां मदद वठण जो वीचार कयो। कुमीद हुनखे ॿुधायो त हिन तालाब जो पाणी कुझु ॾींहंनि में सुकी वेंदो ऐं पाणी जे अणपुरता सभु पाण पकड़ियो उतां वेंदो। ॿिनी हंस कुमीद सां पुछो, हाणे कुमीद असां तुंहिंजी कहिड़ी मदद था करे सघूं? कुमीद चयो, दोस्तो तव्हां किथां काई मज़बूत लूणी ऐं लकड़ीअ जो टुकड़ो ॻोल्हे अचो। लूणीअ जा वरी छड़ा हिकु करे पंहिंजे चंब में मज़बूती सां पकड़िजो ऐं लकड़ीअ जे विच वारे हिसे खे हथ सां पकड़ी मां लटकी पवंदसि। पोइ तव्हां कुमीद खे अहिड़े तालाब में पहुचाइजो जिते भरपूर पाणी हुजे। कहिड़े तालाब में? जिते भरपूर पाणी हुजे। हा, पोइ कुमीद जी ॻाल्हि ॿुधी करे ॿिनी हंस खिलण लॻा। कुमीद खे चयो, भेण तूं जीअं बि चई असां तुंहिंजो अहिड़ो ई बंदोबस्तु कंदासीं, पर असांखे हिकु ॻाल्हि जो डपु आहे। कुमीद पुछो, कहिड़ी? ॿिनी हंस चयो, भेण कुमीद तुंहिंजी घणो ॻाल्हाइण जी आदत आहे। जॾहिं तूं लकड़ीअ जे विच वारे हिसे खे वात सां पकड़ी लटकाईंदी हूंदीअं, असीं मथे मथे आसमान में उॾामी हूंदासीं, तॾहिं तोखे असां सां गॾु आसमान में उॾामी ॾिसी हेठि माण्हू ॻाल्हियूं कंदा। हुनखे ॿुधी तोखे ज़रूरु गुस्सो ईंदो ऐं जीअं तूं माण्हुनि खे जवाबु ॾियण लाइ तुंहिंजो आवाज़ खणींदीअं, तूं अची हेठि किरंदी ऐं मरी वेंदी। पोइ असांखे ॾाढो दुख थिए थो। ॿिनी हंस चयो,